अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। नौशहर अफरोज़ खां अपडेट ॾींदा हलूं। मोहम्मद इक़बाल राजपर जी ख़बर मूजिब पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले नौशहर अफरोज़ तरफ़ां ज़िले सदर फ़कीर ग़ुलाम जान ॾाहिरी, राना मज़हर इक़बाल, डॉक्टर फज़ल मरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में पीर सदरुद्दीन शाह राशिदीअ जी सालगिरह जो केक काटियो वियो। सालगिरह वारी तक़रीब खे ज़िले सदर जान ॾाहिरी ख़िताब कंदे चयो त अॼोको ॾींहुं असां लाइ इंतिहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो अॼु असां पीर सदरुद्दीन शाह राशिदी जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। तक़रीब में ज़िले जे समूरनि तालुक़नि जे ऑर्गेनाइज़र्स, हुर्म जमात फ़क़ीरनि वॾे तइदाद में शिरकत करे पीर सदरुद्दीन शाह राशिदीअ जी वॾी ॼमार ऐं पाकिस्तान जी सलामतीअ लाइ दुआऊं घुरियूं। उन मौक़े ते फ़क़ीर शाह मोहम्मद लिगारी, बशीर अहमद कीरियो, फ़क़ीर ग़ुलाम मुस्तफ़ा बीहण, फ़क़ीर शेर मोहम्मद राजपर, अब्दुल रशीद बीहण, फ़क़ीर तालिब हुसैन ॾाहिरी, शहर बानो रांझाणी, फ़क़ीर मोहम्मद मिठल चन्ना, फ़क़ीर सलीम ॾाहिरी, एडवोकेट फ़क़ीर मोहम्मद कासिर ॾाहिरी, फ़क़ीर तैयब सुमरो जिन पंहिंजे ख़िताब में चयो त डंगी ऐं भंडार ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। असां कॾहिं बि वफ़ा खे ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। जेकर ॿेटनि ते कब्ज़े वारो ऑर्डिनेंस वापसि न वरितो वियो त सिंध अंदरि एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी।